हाणे वरी कहिड़ो कमु करे वेठो थे? कहिड़ो मखण? अरे परे मुड़स जे फैसले के उठी नहीं सजे राजा जे माथे ताव घुमाए आए पुछे त मां कहिड़ो हो गया? अरे रे तोखे झलियो हो न? सभिनी झलियो त छोरी जेका पढ़ाए सा हिते पढ़ाए जाए गोठ में ए छा न वठी वञजास त वठी कोन ओदा मखण मां ससी सां गॾिजी पाण वेंदो आहियां शहर। ॿियो त इल्मु इंसान जे लाइ टी अखि आहे, रोशनी आहे। जेकॾहिं उहा रोशनी मां पंहिंजे धीउ जे पेट में विधमि त को वॾो ॾोह न आहे कयो बाबा। भले काथे तो वॾो कोट तूं खटियो आहे? वॾो कोट ॼाणो आया पाड़े वारा गुलनि जा हार खणी तुंहिंजी कंध में विधऊं। हाणे उहो छमू वियो थी परे मुड़स ॾे दाई। अदा वञे तो वञे जीअं वणेसि तीअं करे। मां को वॾो ॾोह न आहे कयो जो राज वारा अचे मूंखे पाई ॾींदा। जेकॾहिं न्याणियूं पढ़ाइण ॾोह हुजे हा त इहो सरदार रसूल बकार ईअं न कंदा जो पंहिंजूं न्याणियूं विलायतियूं पढ़ाइनि। छो? अरे वाह लॻे ईश्वर खे पोइ उहे त सरदार थिया न। हा हेॾी ॻाल्हि ॿुध, जे सरदार दाल खाईंदा न चवंदा वट था कनि, ऐं जितो पर लोचो खाईंदो चवंदा त बाबू कयो आहे भींगो आहे। तंहिं करे सरदारनि सां कुलो कुले में न मिलाए। अरे रे जे उठ सां पुछ ॿधंदे न त टंग थी पवंदे भोलीअ वांगुरु कुझु ॾाह थी पोइ हिन ॾाह पई त इहो कमु करायो आहे। पर हिन राज वारनि खे केरु सम्झाए मखण ॿुधा। अरे रे हे जो राजा वारा पंहिंजे न्याणियुनि खे क़ुरान शरीफ़ जो सबकड़ो ॾेई सावरनि जो दर वठाईंदा आहिनि। हाणे इहे सभु सही चलिया थिया। हे सियाणो आहे सही, हा सही वॾो सियाणो आयो आहे। न तव्हां चरिया न आहियो, मां चरियो आहियां। मां यार मां ॿाहूं थो ॿुधायां, मूं चरे खे वधीक न चोरियो। हा अरे वरी धमकी ॾेई हा वरी परे मुड़स खे बुझा बि थो ॾे, गारियूं बि थो ॾे, सरदारनि खे बि गारियूं बुझे थो ॾी। ॾिस मां जेकॾहिं तोखे सॼे ॻोठ मां लोधे न कढायो न त पोइ मुंहिंजो नालो मखण कोन्हे को, सम्झई? मख़्तबर चयो आहे सॼे राज वारनि खे तो वठी ॾे। ख़ुदा जी मार पोइ असांजो दिलो ई भञी छॾे, लानत पएव। कासिम छा थियो? छा जो लूड़ो हुयो? छा थियो? मौलाना त चमचो हुयो मखण। छा पियो चए पियो त छमन वियो थी दाही ॼाण इहे आई मुलादाद वारा। इहो सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे। चवाई पई न त मुड़ी वञ न्याणी नंढी आहे ऐं छोकिरो उमिरि जो वॾो आहे। उन महिल मुंहिंजी ॿुधे पियो, चई पियो छोकिरो उमिरि जो वॾो आहे त छा थी पियो, बाबे जो पुटु आहे, पीढ़ी वधंदी। हाणे ॾे मूं उहो अचण सही चवंदो त न्याणी असांखे ॿिनि कपिड़नि में वेड़े ॾियो। ॿियो भला छा कर? अॻे पूजाणी ॾियणी त हिते ई आहे न। पापा मूंखे अवां जे फैसले ते कोई इनकार न आहे, पर मां पंहिंजी पढ़ाई पूरी करणु चाहियां थी। मूंखे एतिरी मोहलत वठी ॾियो बाबा। तुंहिंजे हिन राज खे केरु सम्झाए बाबा? मां छा कयां अकेलो? मां हिन राज खे के साम्हूं ॾियां? बसि वधीक तुंहिंजी क़िस्मत आहे बाबा। पर मुंहिंजी क़िस्मत लिखण वारा त तव्हां ॿई आहियो। मां त तव्हांखे ई चवंदसि बाबा, मां तव्हांखे ई चवंदसि। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कया ज़री लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी वञनि वण बरी ओभर उभरे की न की।
बेवस ॿार उठनि में पीटो कया उठनि में पीटो कया रखो अलाह ते अलाह भली कंदो पुट अलाह भली कंदो अलाह भली तू पुट को भी फिक्र न कर मां आहियां न तू जीअं चाहींदी उही थींदो हाँ मां आहियां न तू को फिक्र न कर मुर्शिद लतीफ तू ही का राह कज माना त मुंहिंजी मंडम पढ़ाईअ में मसरूफ़ आहे बिज़ी आहे ॾाढी नबू ॾिस मूंखे किताब वापस कर ऐं जे न मोटाए ॾियईं ऐं हिन जा पन्ना फाड़े फिटो कयां त पोइ न नबू ॾिस इहा ग़लती न कजांइ ही लतीफ साईं जो रिसालो आहे ऐं हिन जी असां सभु सिंधी पाक किताब जी इज़त कंदा आहियूं हिनखे चुमी पंहिंजी अखियुनि खे रखंदा आहियूं पर हा नबू जेकॾहिं हिनखे थोरो बि नुक़सान पहुतो पोइ तूं सम्झी थो साईं जो रिसालो आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं जे त मेले ते मां हर साल वेंदो आहियां साईं जे लाइ इज़त आहे बाक़ी जेके तुंहिंजा पावर आहिनि न तोखे सिधो करणो पवंदो रुगो शादी कयां अहिड़ो त पात्रनि जो सत कोॾींदो साईं इहो सॼो इल्मु निकिरी वेंदी सॼो इल्मु हूंदी बनी ऐं हूंदी तूं हा मां बनीअ में कमु कंदसि ऐं तूं पंहिंजे वांदनि दोस्तनि सां होटलनि ते वेठो मुश्किल खे वटे कीअं छाती अजी न था ॻाल्हाए छाती मंगेंदो आहियां तुंहिंजो बस नाही तूं मुंहिंजो मंगेंदो तूं उहा खुदी सोच रखण वारी ॼोर आहीं जेका औरतुनि जे पोहरे ते पलबी आहे मुंहिंजे बस इहो असांजो रिवाज आहे पर हाणे इन्हनि रिवाजनि जे दफ़न थियण जो वक़्तु अची वियो आहे तव्हां सदाई औरतुनि खे पंहिंजे पेरनि जी जुती बणाए रखियो आहे तूं पेरनि जी जुती आहे या मथे जी पग या त सुध तॾहिं पवंदई जॾहिं तूं कुंवार बणजी मुंहिंजे घर पहुचंदी आहे बस न नबू न मां तोसां शादी कान कंदसि तो जड़ जानवर जाहिल मुंहिंजो जीवन साथी कॾहिं बि नथो थी सघे कॾहिं बि न समझियुसि माना त शहर में को लौंडो ताड़ियो है ना मारे छड़ी तुल के
मारे छॾींदुसि हुनखे बिस्तो सां गॾु बस तुंहिंजो गंद सां भरियल ज़हन इन खां सवाइ ॿियो सोचे बि छा थो सघे? वाह वाह भले भला बंदूक तुंहिंजो ठका मूंखे ख़बर हुई मूंखे ख़बर हुई त तूं ईअं ई ॻाल्हाईंदी छो जो इहो तूं नथी ॻाल्हाए ये तुझा किताबड़ा था ॻाल्हाइनि किताबड़ा पर यादि रख रुगो निकाह छण ॾे किताबनि खे बस मां तोखां वधीक तरजीह मौत सां लाऊं लहण खे ॾींदसि ऐं हा शादी वारो ॾींहुं त कॾहिं बि न ईंदो कॾहिं नबो नबो छॾ मां चवां थी उहो ॾींहुं ज़रूर ईंदो ऐं उहा राति बि ईंदी जंहिं राति तूं मुंहिंजे साम्हूं वार जे जोड़े में मुंहिंजी हीअ जुती मथे ते रखी माण्हू ॿधी मुंहिंजे साम्हूं वेठी हूंदी ऐं मां तुंहिंजे हिननि किताबनि जे पननि खे पढ़े छॾे उन्हनि ते पंहिंजा हथ सेकींदुसि बस